अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, ठिकराटो लग ॻोठ लालूपट में ज़मीनी तकरार धुरियुनि में छिकताण। ॻोठ लालूपट में ज़मीनी तकरार तां बासरनि जो ॻोठाणा इलाही बख़्श जे घर खे बाहि ॾेई साड़े छॾियो, जंहिं जे नतीजे में 20 मण अनाज, न्याणी जे ॾाज समेत केतिरो ई सामान सड़ी रख बणिजी वियो। मुतासिर धुर पारां बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि इलाही बख़्श, महर, मोहम्मद उर्स, मोहम्मद उस्मान दुबारो, राजब अली, मंज़ूर अहमद, हाजन अली, अब्दुल मजीद, अल्लाह वरायो महर ऐं ॿियनि चयो त बोराम महर संदसि भाइर ऐं पुट सूमर दौरण अली ॾिनो असद ऐं ॿिया 8 एकड़ ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिं मामले तां हुन ज़बरदस्ती घर ते काह करे बाहि ॾिनी आहे। एहतिजाज कंदड़नि IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जवाबदारनि मथां केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।